अॼो के विलाग में पाण गुफ्तगू कंदासीं आज़ाद जम्मू कश्मीर में थींदड़ इलेक्शन जूं। आज़ाद कश्मीर का मुझे वज़ीर आज़म बना देना। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼो के विलाग सां गॾु हाज़िर आहियूं। अॼो के विलाग में पाण गुफ्तगू कंदासीं आज़ाद जम्मू कश्मीर में थींदड़ इलेक्शन जूं। उहा इलेक्शन में केतिरियूं पार्टियूं हिसो वठी रहियूं आहिनि, उते कहिड़ा तकनि, केतिरियूं सीटूं आहिनि जिन ते केतिरनि पार्टियुनि जा उमेदवार आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं उन में हिसो वठी रहियूं आहिनि। उन सां गॾोगॾु मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पारां जेको उते हिकु क़िस्म जो लतीफ़ो ॿुधायो वियो, उन ते बि ज़िक्र कंदासीं, जंहिं चयो त हाणे मूंखे शहबाज शरीफ़ खे चवंदुसि त मूंखे आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म करे। तो मैं शहबाज शरीफ साहब, मेरा दिल चाहता है कि मैं उनको कहूँ कि आज़ाद कश्मीर का मुझे वज़ीर आज़म बना दें नवाज शरीफ को। मैं भी तो प्रेसिडेंट बन सकना। हुन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी ऐं PMLN ख़ासि करे मुस्लिम लीग नवाज़, उहे ॿई वॾियूं मुल्क जूं पार्टियूं जेके आहिनि पंहिंजी पंहिंजी चूंड मुहिम भरपूर नमूने हलाए रहियूं आहिनि। उन्हनि जे केतिरो असरु थियो आहे, केतिरा जलसा जेके आहिनि से बक़ाया रहियल आहिनि ऐं उन्हनि जूं पॉइंट्स कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, प्लस पॉइंट्स कंहिंजूं केतिरियूं आहिनि, कंहिंजूं केतिरियूं आहिनि। उन सां गॾोगॾु कहिड़ी पार्टी बाइकाट कयो आहे ऐं उते हिन वक़्तु महीने खां एहतजाज जेको हलाईंदड़ जॉइंट अवामी एक्शन कमेटी आहे, उहा इलेक्शन में हिसो वठी रही आहे, परे आहे। सभिनी ॻाल्हियुनि ते पाण जी गुफ़्तगू कंदासीं। अॼो के विलाग में इहा गुफ़्तगू असां शुरूआत कंदासीं मुल्क जे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी उन तक़रीर खां, जेका हुन चई त खणी मज़ाक में हूंदी पर ठही मज़ाक वई आहे, जंहिंमें हुन इहो चयो, इलेक्शन कैंपेन हलाईंदे हुन इहो चयो त कश्मीर मूंखे एतिरो थो वणे जो हाणे जेकॾहिं असां चूंडूं खटी वरितियूं त आउं शहबाज शरीफ़ खे चवंदुसि त मूंखे आज़ाद कश्मीर जो जेको आहे सो वज़ीर आज़म करे। मेरा दिल चाहता है कि इलेक्शन में अगर हमें कामयाबी मिलती है ना तो इंशाअल्लाह ताला, तो मैं शहबाज शरीफ साहब, मेरा दिल चाहता है कि मैं उनको कहूँ कि आज़ाद कश्मीर का मुझे वज़ीर आज़म बना दें नवाज शरीफ को। जंहिं ते उन जे मथां तमामु घणी तनक़ीद बि थी आहे, मेम्स बि ठहियूं आहिनि त मुल्क जो 3 दफ़ा वज़ीर आज़म रहंदड़ माण्हूअ खे कहिड़ी ज़रूरत पई आहे। सुभाणे ईअं न थिए त हू चए त मूंखे रायवंड जो ई वज़ीर आज़म कयो। इहा तनक़ीद हिकिड़ी उन जे मथां एतिरी शदीद थी रही आहे ऐं उहा उन जलसे में थी रही आहे। सां गॾु मरियम नवाज़ शरीफ़ बि हुई, जंहिं तमामु वॾे पैमाने ते पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत मथां तनक़ीद कई आहे। हुन चयो त हितां सां उहा पार्टी वाइदो करे रही आहे जंहिंजे पंहिंजे सूबे जूं सड़कूं जेके आहिनि उहे टुटल आहिनि, पंहिंजे सूबे जूं इस्पतालुनि जी हालति ख़राबु आहे ऐं उहे तव्हां सां वाइदो करे रहिया आहिनि त हिते अची आज़ाद कश्मीर में रोड ठाराईंदा, आज़ाद कश्मीर में तव्हांखे तिबी सहूलियतूं ॾींदियूं। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि इलेक्शन मुहिम दौरान ई PMLN मथां तनक़ीद कई आहे ऐं शदीद तनक़ीद कई आहे। हुनजो टारगेट त उतां जे जेको हिन वक़्तु जेका मुश्तल माण्हुनि जो जुलूस आहे, तमामु घणी जेका आहे अनरेस्ट आहे, फोकस त हुनजो उन ते आहे, जंहिंजे लाइ हुन टुथ कमीशन बि चई आहे। पर ख्वाजा आसिफ़ खे हुन तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो आहे त उनखे त वफ़ाक़ी काबीना में हुजण ई न घुरिजे, जंहिं कश्मीरियुनि जी जेका आहे सा शनाख़्त उहा ख़तमु करे छॾी आहे। मुतनाज़ बयान ख्वाजा आसिफ़ जो तव्हां ॿुधो हूंदो, जेको हुन कश्मीरियुनि जे बारे में ॾिनो हुयो। कश्मीरी तमामु सेंसिटिव आहिनि इन मामले में, तंहिंजे करे हिन वक़्तु ॿिन्ही वॾियुनि पार्टियुनि, हालांकि उन में जेके पार्टियूं इलेक्शन में हिसो वठी रहियूं आहिनि उहे तमामु घणियूं पार्टियूं हिसो वठी रहियूं आहिनि, पर आम तौर ते इहो चयो पियो वञे त मुक़ाबिलो जेको आहे उहो पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ ऐं पीपल्स पार्टी जे विच में ई आहे। छो त पीपल्स पार्टी हिन वक़्तु शदीद क़िस्म जो जेको जीअं तूफ़ानी दौरा चइजनि, उहा इलेक्शन मुहिम जा तूफ़ानी दौरा करे रही आहे। पीपल्स पार्टी कॉन्फिडेंट इन जे करे बि आहे त ताज़ो ई गिलगित बल्तिस्तान में हुननि तमामु वॾी कैंपेन हलाई हुई पीपल्स पार्टी जे पारां। उन जे सियासी मुखालफ़नि पिणु इहा हक़ीक़त मञी हुई त गिलगित बल्तिस्तान में जेका पीपल्स पार्टी पारां इलेक्शन मुहिम हलाई वई सा उन खिते में बेमिसाल हुई। उन में ख़ासि करे बिलावल भुट्टो ज़रदारी त पाण शरीक थियो हुयो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन। आज मैं वापस मीरपुर आया हूं, पर उन सां गॾोगॾु ख़ातून अव्वल आसिफ़ा भुट्टो ज़रदारी पिणु उन में शामिल थी हुई। आप हुक्म करें, अगर आप अमन चाहते हैं तो अमन होगा।
जंहिं उते तमामु वॾनि जलसनि खे ख़िताबु कयो ऐं उहो इंट्रोड्यूस कराईंदे बिलावल भुट्टो इहो चयो त पहिरियों भेरो गिलगित में आउं आसफा खे वठी आयो आहियां तव्हांजे लाइ, तव्हां सां ख़िताबु करण लाइ, तव्हां सां ॻाल्हियूं करण लाइ। त इन क़िस्म जी जॾहिं हिकिड़ी कैंपेन हुई ऐं उहो उन में बि गिलगित बल्तिस्तान में बि नवाज़ शरीफ़ जे पारां हिकु जलसे में अहिड़ी ॻाल्हि चई वई जेका खिल जोगी बणिजी वई, बाद में हिकिड़ो सियासी लतीफ़ो या सियासी मज़ाक़ बणिजी वई। उहा इन करे जो हिकिड़े जलसे में हुन साॻियो ई जेको पंहिंजो नैरेटिव आहे त मुझे क्यों निकाला वारो, क्यों निकाला मुझे, क्यों निकाला। नवाज़ शरीफ़ उते बि इहो चयो त हेतिरा मूं कम कया, हीअ शयूं कयूं, हीअ शयूं कयूं, तव्हां हुकुरमाननि खां पुछो त मूंखे छो कढी छॾनि। अहिड़े बयान खां पोइ मुस्लिम लीग नवाज़ पाण ई फ़ैसिलो कयो त उहो पंहिंजे जेको उन्हनि जो लीडर आहे नवाज़ शरीफ़ साहिबु उनखे स्विट्ज़रलैंड मोकिले छॾियो अधु कैंपेन मां। उहो हलियो वियो। हाणे जॾहिं आज़ादु कश्मीर जी जेका असां मुहिम हली रही आहे उन में नवाज़ शरीफ़ जे पारां जलसा त कया पिया वञनि, पर उन्हनि जलसनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हिकिड़ियूं बदनज़मियूं त हाणे जलसनि जूं थींदियूं आहिनि, आमतौर ते माइक ख़राबु थींदी आहे, ॿियूं शयूं थींदियूं आहिनि, उहे त पंहिंजी जाइ ते, पर नवाज़ शरीफ़ जो इहो बयानु जेको आहे उहो सभिनी सियासी लतीफ़े तौरु वरितो आहे। जीअं माज़ीअ जे मुग़ल हुकुमराननि लाइ मशहूरु आहे त उन्हनि क़ैद कयो पंहिंजे पीउ खे, हुनजे पीउ चयो त बाबा मां त बादशाह आहियां, उनखे क़ैद करण जे पोइ बि हुन चयो त भला मां क़ैद त आहियां ई आहियां, ॿार ॾियो त मां उहे पढ़ायां। त खिली करे हुन चयो पंहिंजे पुट हुनखे त माना अञा तव्हां बादशाही करण जो ख़्यालु तव्हांजे दिलि मां न वियो आहे। त केतिरा ई जेके तनक़ीद निगार आहिनि उहे नवाज़ शरीफ़ खे उन मुग़ल जेको बादशाह हुआ उन सां भेट ॾियनि था। नवाज़ शरीफ़ जे दिलि मां अञा इहा ख़्वाहिश न वई आहे त मुल्क जो वज़ीर आज़म मां हुजां, मुल्क जो वज़ीर आज़म न हुजां त आज़ादु कश्मीर जो वज़ीर आज़म ज़रूरु हुजां। पाकिस्तान पीपल्स पार्टी इन सिलसिले में तमामु घणियूं जेके आहिनि से उहे सीटूं ॾिनियूं आहिनि, पर उन सां गॾोगॾु दिलचस्प ॻाल्हि इहा थी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध में पंहिंजी जेका मुख़ालिफ़ पार्टी आहे जमियत उलमा इस्लाम फज़ल रहमान ग्रुप JUIF सां इलेक्शन इतिहाद कयो आहे। आज़ादु कश्मीर में पीपल्स पार्टीअ JUIF सां इलेक्शन इतिहाद कयो आहे ऐं मुख़्तलिफ़ सीट एडजस्टमेंट कयूं आहिनि। कुझु सीटूं जेके आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी छॾे ॾिनियूं आहिनि जिन ते JUIF जा उमेदवार आहिनि ऐं ॿियनि सीटुनि ते JUIF जेको आहे बाक़ी तमामु सीटुनि ते JUIF सपोर्ट करे थी पीपल्स पार्टी खे। पीपल्स पार्टी खे प्लस पॉइंट इहा बि आहे त जेका तमामु वॾे पैमाने ते तहरीक हली रही हुई पंहिंजे हक़नि जे लाइ उतां जे अवामी एक्शन कमेटी जे पारां, जंहिंजे करे हुननि जे मथां पाबंदी लॻी वई, उन्हनि जी तंज़ीम जे मथां, उन्हनि जे अॻुवाणनि जे मथां किरोड़ किरोड़ जा इनाम रखिया वफ़ाक़ी हुकूमत, पर उन जे बावजूदु मौलाना फज़ल रहमान साहिबु टियाकुड़ी करे उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं त फ़िल वक़्तु इलेक्शन थियणु ॾियो, उनखां पोइ तव्हां एहतजाज जारी रखो या ॻाल्हियूं कयो जेको बि थिए। मौलाना फज़ल रहमान इन सिलसिले में वीडियो बयान बि जारी कयो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे ऐं मूं जेको आहे सो अपील कई आहे जॉइंट अवामी एक्शन कमेटी आज़ादु कश्मीर जी खे त उहे फ़िलहालु पंहिंजे जेको एहतजाज आहे इलेक्शन ताईं उनखे मोखर कनि। उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी खे प्लस पॉइंट इहा आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जेके इलेक्शन में नुक़्ता रखी रहियो आहे उहे PMLN खां डिफरेंट आहिनि। PMLN हिन वक़्तु बि चए थी त बहितर असां रोड ॾींदासीं, PMLN हिन वक़्तु बि चए थी त गवर्नेंस गुड कंदासीं, PMLN हिन वक़्तु बि पंहिंजी इलेक्शन कैंपेन में इहो चए थी त असां आज़ादु कश्मीर खे सहूलियतूं ॾींदासीं जहिड़ियूं पंजाब में आहिनि। जेकर उतां जे माण्हुनि जी तव्हां वीडियोज़ या सोशल मीडिया ते ॾिसंदो त नवाज़ शरीफ़ जो 2016 वारियूं तक़रीरूं बि रखी रहिया आहिनि त तव्हां 2016 में बि इहे वाइदा करे विया हुओ कि इंशाल्लाह आज़ाद कश्मीर में मोटरवेज, सड़कें, हाईवेज का कहिड़ा पूरा थिया ऐं उन सां गॾोगॾु जेके आज़ादु कश्मीर जूं टुटल सड़कूं आहिनि, टुटल रोड आहिनि, उन्हनि जो बि रखी करे मरियम नवाज़ जे ऐलान खां पोइ जंहिंमें उहो चयो थी त हिते बि मां इलेक्ट्रिक बसूं ॾींदुसि, रेड बसूं ॾींदुसि, त उन्हनि टुटल सड़कुनि जा जेके आहिनि फ़ोटू रखी करे वीडियोज़ रखी करे रोडनि रस्तनि जा माण्हू चवनि था हिननि रोडनि ते जेको आहे सो इहे तव्हांजूं बसूं हलंदियूं। हाणे सिधी तरह कश्मीर जो जेको माण्हू आहे ऐं ख़ासि करे जॉइंट अवामी एक्शन कमेटी उहा मुस्लिम लीग नवाज़ जे मथां तनक़ीद करे रही आहे। उहा इन जे करे बि तनक़ीद करे रही आहे वफ़ाक़ी हुकूमत मुस्लिम लीग नवाज़ जी आहे। मुस्लिम लीग नवाज़ जे मथां ई अवाम कावड़ियल आहे ऐं उतां जो अवाम अणसिधी तरह के माण्हू ईअं था चवनि त अंदरूनी तौर ते बि थी सघे थो पीपल्स पार्टी खे सपोर्ट कनि, उन्हनि जे उमेदवारनि खे सपोर्ट कनि, छो त उन्हनि जी हुकूमत जेका आहे हिन वक़्तु उते आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत जेखां हुननि जा मुतालबा आहिनि ऐं शदीद तनक़ीद जेका सोशल मीडिया जेके पेजिस आहिनि उन्हनि जा कश्मीर जा उन्हनि ते PMLN मथां नज़र अचे थी।
आज़ाद जम्मू कश्मीर में ये इलेक्शन 27 जुलाई ते थी रहियूं आहिनि। 27 जुलाई ते इलेक्शन जेका ही असैम्बली आहे 2021 में जेका आई हुई उहा पंहिंजो मुदो पूरो कंदी। उन में टोटल जेके आहिनि 53 सीटूं आहिनि। 53 सीटुनि मां जेके 45 आहिनि उहे इलेक्टेड थींदियूं आहिनि, चूंडियल थींदियूं आहिनि। 33 तक आहिनि टोटल। 33 तकनि ते उमेदवार 33 उमेदवार हर हिकु पार्टी बीहारींदी आहे। उन सां गॾोगॾु मुहाजिरीन जी जेके 12 सीटूं आहिनि उहे बि हिन में शामिल आहिनि। मुहाजिरीन जे सीटुनि सां गॾु 8 रिज़र्व सीट्स आहिनि, 5 उन में औरतूं आहिनि, हिकु टेक्नोक्रेट आहे, हिकु उलमा मशाख आहे, हिकु ओवरसीज़ आहे। इन तरह सां जेकॾहिं काउंटिंग कजे त 53 सीटूं आहिनि ऐं उन में चूंडियल जेके आहिनि उहे 33 आहिनि इलेक्टेड। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं मुहाजिरीन जी काउंट कयूं त पोइ वरी 12 उहे हुन में ऐड कंदासीं त 45 थींदियूं। हिन वक़्तु वॾे में वॾी जेका असां इलेक्शन मुहिम हली रही आहे, इन इलेक्शन मुहिम में सियासी अंदाज़ सां तमामु वॾा जलसा बि थी रहिया आहिनि। उन्हनि इलाइक़नि में थी रहिया आहिनि जिते हिन वक़्तु हालतूं नॉर्मल आहिनि। न त कुझु ई वक़्तु अॻु में 2 हफ़्ता अॻु में 3 हफ़्ता अॻु में तव्हां ॾिठो हूंदो त आज़ाद जम्मू कश्मीर मां जेके ख़बरूं अचनि पियूं तमामु ईअं सम्झो त अणवणंदड़ त न चऊं पर तमामु ख़तरनाक ख़बरूं थियूं अचनि। उहे ख़बरूं ईअं ईंदी रहियूं हुयूं त रावलाकोट हुजे, ॿिया इलाइक़ा हुजनि उतां जा, उते जॉइंट अवामी एक्शन कमेटी जा तमामु वॾा धरणा लॻाया ऐं तमामु वॾे पैमाने ते जेके उन्हनि जा अॻुवान आहिनि उहे उन्हनि सां ख़िताब करिया। औरतूं, मर्द, ॿार, बच्चा सभु रोडनि ते हुआ ऐं उन्हनि जूं रसद बंदि हुई, उन्हनि जी सप्लाई बंदि हुई, फूड सप्लाई बंदि हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, उन पंहिंजे जलसनि में तमामु उते ख़िताब कयो आहे। पर उन सां गॾोगॾु बिलावल हाउस इस्लामाबाद में हुन मुख़्तलिफ़ मीडिया चैनल सां बि ॻाल्हायो आहे, इंटरव्यूज़ ॾिना ऐं उन में फोकस जेको आहे सो आज़ाद जम्मू कश्मीर जी इलेक्शन आहे। जंहिंमें उन चयो त मूं त राय रखी आहे त ट्रुथ कमीशन ठाही वञे, उन में सभु शयूं अचनि, जेके बि नाराज़ धुरियूं आहिनि उहे बि वेहनि, हुकूमत बि वेहे। जंहिं ते उन्हनि खां जॾहिं सुवालु कयो वियो त ईअं कीअं मुमकिन आहे त उहे माण्हू वेहनि, त हुन चयो त जेकॾहिं उन खां सवाइ कंहिं वटि को हल आहे त मूंखे ॿुधायो। ट्रुथ कमीशन खां सवाइ को हल आहे इन ॻाल्हि जो त उहो बि ॿुधायो त असां उहो करण लाइ तयारु आहियूं। हिकु तरह सां ॾिसो वञे त बिलावल भुट्टो ज़रदारी ख़ासि करे उतां जे माण्हुनि जो को इशू जेको आहे उन ते इंटरनेट ते ऐं मोबाइल फ़ोन सर्विस बंदि हुजण ते उन ते बार बार पंहिंजे जलसनि में तोड़े इंटरव्यूज़ में इहा ॻाल्हि कंदो रहियो आहे। इलेक्शन त आज़ाद जम्मू कश्मीर में थी रही आहे पर 2 जेके वफ़ाक़ में पाण में इतिहादी जमातूं आहिनि उहे हिन वक़्तु हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम बि लॻाए रहियूं आहिनि। इल्ज़ामनि सां गॾोगॾु हो इहो बि चई रहियूं आहिनि त असांजे जेके कश्मीर जा मसइला आहिनि उहे हल कंदासीं। वफ़ाक़ में बि गॾु आहिनि पर उते इलेक्शन में हिक ॿिए जे ख़िलाफ़ु आहिनि। इलेक्शन में सिर्फ़ु पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ हिसो कोन थी वठे पर उन सां गॾोगॾु जम्मू कश्मीर पीपल्स पार्टी आहे उहा बि वठे पई। उन सां गॾोगॾु ऑल जम्मू एंड कश्मीर मुस्लिम कॉन्फ्रेंस आहे उहा बि वठे पई। जॾहिं त जमायत इस्लामी ऐं JUIF उहे बि कुझु सीटुनि ते पंहिंजा उमेदवार बीहारे हिन वक़्तु अहिड़ो मुहिम हलाए रहियूं आहिनि। PTI इन इलेक्शन जो बाइकाट कयो आहे, जंहिं ते केतिरनि माण्हुनि चयो आहे त PTI सियासी हिकिड़ी ग़लती कई आहे, पंहिंजे उमेदवार हुननि खे को न को बीहारणु घुरिजे आहे। पर शायदि गिलगित बल्तिस्तान में जहिड़ो हुननि जो तजुर्बो थियो उन तजुर्बे खां पोइ हुननि इहो ई रस्तो अख़्तियार कयो त हाणे पासे ते ई हुजनि ऐं बाइकाट कनि। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जंहिंजी उते हुकूमत आहे पर हिन वक़्तु हू कैंपेन खे अहिड़ी तरह सां लीड करे रहियो आहे जो मुस्लिम लीग नवाज़ जे मथां तमामु घणा जेके आहिनि से ऐं ख़ासि करे डिफेंस मिनिस्टर ख्वाजा आसिफ़ जे मथां जंहिंजा अहिड़ा मुतनाज़ बयान ईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त अञा ट्रैकुड़ी पाकिस्तान करे रहियो हो त हुन जेको आहे सो इसराइल जे बारे में हिकिड़ो एॾो बयानु ॾिनो हुयो जंहिं ते इसराइल जे डिफेंस मिनिस्टर जेको आहे सो उहो रीट्वीट करे लिखियो त हीअ जेकॾहिं ट्रैकुड़ी करण वारा आहिनि त धुर केरु थींदो आहे। तंहिंखां पोइ हुनखे एतिरी त तनक़ीद जो निशानो बणायो वियो जो केतिरनि माण्हुनि जेको आहे सो उहो लिखियो त ख्वाजा आसिफ़ खे फ़िलहालु जेसिताईं जंग हले थी या ट्रैकुड़ी थिए थी तेसिताईं बटणनि वारी मोबाइल वठी ॾियो त उहो ख़ामोश रहे, ट्विटर वग़ैरह न करे सघे। ख्वाजा आसिफ़ जो इहो बयानु जंहिं ते बिलावल भुट्टो ज़रदारी पार्लियामेंट में बि ॻाल्हायो आहे, जलसनि में बि ॻाल्हाए थो, उन सां गॾोगॾु पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो सरबराह नवाज़ शरीफ़ उहो बि इलेक्शन मुहिम में लथल आहे। पाकिस्तान जे 2 वॾियुनि पार्टियुनि जा जेके सरबराह आहिनि उहे आज़ाद जम्मू कश्मीर जी इलेक्शन जेका आहिनि कैंपेन हलाए रहिया आहिनि। हाणे ॾिसिजे त 27 जुलाई ते कश्मीरी अवाम कहिड़ो फ़ैसिलो थो करे ऐं उहा रिज़ल्ट चंद ई ॾींहंनि में तव्हांजे साम्हूं हूंदी ऐं जेको बि ईंदो उन जे लाइ आज़ाद जम्मू कश्मीर जी जेका वज़ारत उज़्मा आहे उहा का गुलनि जी सेज कोन हूंदी, उहा कंडनि जी सेज हूंदी। उहा कंडनि जी सेज इन करे हूंदी जो उन जो हिकिड़ो पस मंज़र आहे।
आज़ाद जम्मू कश्मीर में तव्हां ॾिठो हूंदो त हालतूं एतिरियूं ख़राब थी वियूं जो आज़ाद जम्मू कश्मीर जूं ख़बरुनि ब्लैकआउट थी वियो। आज़ाद जम्मू कश्मीर मां ईंदड़ समूरनि ख़बरुनि खे जेको आहे सो ब्लैकआउट कयो वियो ऐं उते तमामु घणनि शहरनि में एहतजाज थिया, मुज़ाहिरा थिया, सोशल मीडिया जे ज़रिए थिया ऐं उनजो असरु एतिरो थियो जो ओवरसीज़ जेके कश्मीरी आहिनि उहे उन्हनि ओवरसीज़ तमामु घणा कश्मीरी आहिनि। मीरपुर त ख़ासि करे उनखे चवंदा ई जेको आहे सो इहो नंढिड़ो जेको आहे सो बर्तानिया आहिनि, छो त उते जेको कॉन्स्टिट्यूशन में बीहंदो आहे उहो मुंहं मां अची हिते हलाईंदो आहे मीरपुर में, त जीअं वोट उनखे मिलनि बर्तानिया में। त उन ओवरसीज़ पाकिस्तानियुनि बि जुलूस कढिया, वॾे में वॾा जुलूस कढिया लंडन में। त हिकिड़ी ईअं न आहे त हिन वक़्तु जेकॾहिं उहा ठापुर थी वई आहे त को हुननि पंहिंजे मुतालबनि तां हथु खयो आहे या एहतजाजनि तां हथु खयो आहे। हुननि में मुश्तल क़िस्म जा शोला बयां मुक़रर जेके आहिनि उहे बि आहिनि, ख्वाजा मेराण जहिड़ा। उहे तमामु घणियूं जज़्बाती तक़रीरूं कंदो आहे ख्वाजा मेराण, ऐं ख्वाजा मेराण एडवोकेट आहे, लाहौर में पढ़ियो आहे। हुन सां गॾोगॾु जेको सरदार अमान आहे उहो तव्हां ॿुधो हूंदो त उहो बेकरी हलाईंदो। हुन फोटोस्टेट जो छापो सरदार अमान जो जेको आहे सो कारोबार नंढो उहो हुयो। हुन सां गॾोगॾु जेको कश्मीरी आहे ॿियो उनजो पाण तमामु हिकिड़े नंढी सतह जो कारोबार हुयो। त इहे सभु कारोबारी माण्हू मिली करे उन्हनि जॉइंट अवामी एक्शन कमेटी ठाही जंहिं जिदोजहद करे बिजली कश्मीर में बिजली जेका आहे सो उहा 3 रुपया यूनिट आहे, पूरे पाकिस्तान खां सस्ती बिजली आहे, उहा इन्हनि जे एहतजाज जे करे थी हुई। हाणे उन्हनि जो एहतजाज जेको आहे उन्हनि जी मरकज़ी मुतालबो चइजो या मुख्य मुतालबो उहो इहो आहे त हीअ जेके मुहाजिरीन वारियूं सीटूं आहिनि इहे ख़तमु कयो। हाणे ॾिसे त नई ईंदड़ असेंबली ऐं नई ईंदड़ हुकूमत आज़ाद जम्मू कश्मीर में इन्हनि चैलेंजिस खे कीअं थी मुंहुं ॾेई। अॼोके विलाग में एतिरो ई, वरी कंहिं ॿिए मौज़ू ते ॿिए विलाग में हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।